अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कीअं आहियो? उमेद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे समन जो दौरु। सुम्हण जो दौरु असां पोएं लेक्चर में क्लियर करायासीं ऐं अॼु असां नओं दौरु पढ़ंदासीं, समन जो दौरु। समन जे दौर जो जेको आहे अदबी जाइज़ो वठंदासीं। उनमें असांखे कहिड़ा कहिड़ा शाइर मिलनि था, उनमें असांखे कहिड़ी कहिड़ी सिन्फ़ूं मिलनि थियूं, उन्हनि जो दौरु जेको आहे कीअं रहियो सिंधी अदब में जेको आहे समन जे दौर जो कहिड़ो असरु रहियो वग़ैरह वग़ैरह हिन लेक्चर में असां क्लियर कंदासीं। अचो त शुरू कयूं। समन जो दौरु जेको आहे उहो शुरू थिए थो 1351 में ऐं 1521 में ख़तमु थिए थो। ठीकु आहे। समन जो दौरु जेको आहे उहो सिंधी अदब जो तामीरी दौरु लिखियो वञे थो। यानी जेको आहे सिंधी अदब जी जेका बुनियादी जेका सूरत हुई उनजी शुरूआति सुम्हण जे दौर में थी चुकी हुई, पर सिंधी अदब जी जेका वाधवी थी उहा समन जे दौर में थी। सो तंहिं करे ई समन जे दौर खे सिंधी अदब जो तामीरी दौरु सॾियो वञे थो। उनखां पोइ आला मयारी शाइरी जी शुरूआति बि समन जे दौर में थी। आला मयारी शाइरी मतिलबु त गाह जी सूरत में असांखे शाइरी जो बुनियादु मिले थो सुम्हण जे दौर में। उनखां पोइ जेका शाइरी ते वधीक तहक़ीक़ थी, फ़नी जेको आहे बैत जे फ़नी जेको सिटा में पुख़्तगी आई, अञा वधीक जेका आला शाइरी थी उनमें नवां मौज़ू शामिलु थिया, उहे असांखे समन जे दौर में मिलनि था। समन जा जेका हुक्मरान हुआ उहे कुल 11 हुक्मरान हुआ ऐं समन सिंध ते पोणा 200 साल हुकूमत कई। समन जे दौर जो आख़िरी हुक्मरान याम फ़िरोज़ हो, जंहिं शाह बेग अरगोन खां शिकस्त खाधी ऐं उनखां पोइ जेको आहे सिंध ते हुकूमत थी अरगोननि ऐं तरखाननि जी। ठीकु आहे। हिन दौर में यानी सुम्हण जे दौर में सूरियाई सफ़ा मोहबत ऐं तसौफ़ जी शाइरी जा उञाण मिलनि था, जंहिंजो असां वटि वॾे में वॾो मिसाल काज़ी क़ादन जो आहे। उनजी शाइरी में असांखे तसौफ़ जा चिटा उञाण मिलनि था, जंहिंखे असां तफ़सील सां ॿिए जेको आहे लेक्चर में पढ़ंदासीं। हाणे त ॾिसो, इश्किया दास्तान यानी रोमानवी दास्ताननि जनम वरितो सुम्हण जे दौर में, जहिड़ो कोन में अची विया याम लाखो महराणी, याम लाखो ऐं ओॾिन, याम ओढो ऐं होथल परी, नूरी याम तमाची वग़ैरह, जिन खे भीटनि बहननि ॻाए मशहूरु कयो आहे। हीअ जेके मशहूरु किसा आहिनि चंद, इहे असांखे मिलनि था समन जे दौर में। इहे जेके किसा आहिनि इहे अक्सर टेस्टुनि में ईंदा रहंदा आहिनि त फलाणो जेको किसो आहे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो, फलाणो किसो कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो। त तव्हांखे जेके इन मेन किसा ज़रूरु ख़बर हुअणु घुरिजे कहिड़े किसे जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे। नेक्स्ट पेज ते अचूं था। मामूई फ़क़ीरनि जा असांखे 7 बैत मिलनि था। मामूई फ़क़ीरनि जा जेके 7 बैत असांखे मिलनि था उहे बि समन जे दौर में ई मिलनि था। मामूई फ़क़ीरनि जे नाले इहो जेको आहे रवायत आहे त हिननि जेका आहे अॻकथी कई हुई जेको सिंध जे बारे में, त सिंध जेका आहे अॻियनि चंद सालनि में कीअं रहंदी, उन ते कंहिंजी हुकूमत रहंदी वग़ैरह, उन हवाले सां अॻकथी जे हवाले सां असांखे मामूई फ़क़ीरनि जा बैत मिलनि था। उनखां सवाइ इश्किया दास्ताननि ऐं ॻाहिनि खां सवाइ बि ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बैत मिलनि था, जंहिंजो जेको आहे वॾे खां वॾो मुंहिंजे ख़्याल में मौज़ू आहे उहो तसौफ़ आहे। छाकाणि त जेको आहे क्लासिकल शाइरी में जेको तसौफ़ जी तमामु घणी अहमियत आहे ऐं काज़ी क़ादन बि जेको आहे हिन दौर जो मशहूरु शाइर आहे। सो तसौफ़ जेको आहे मौज़ूअनि में उहो तमामु मथां आहे, जेको असांखे समन जे दौर में मिले थो। उनखां सवाइ जेको आहे हिते चंद शाइर आहिनि समन जे दौर जा मशहूरु शाइर। हाणे जेके मेन जेके ॻाल्हियूं आहिनि इहे बि हमेशह तव्हांखे यादि हुजनि। अक्सर इहे टेस्टुनि में पुछंदा रहंदा आहिनि त कहिड़े शाइर जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे। हिते असां ॾिसूं था मखदूम अहमद भट्टी, दरवेश नूह होथियाणी, इसहाक आंगर मशहूरु शाइर आहिनि समन जे दौर जा। हिननि जो तालुक़ु जेको आहे समन जे दौर सां आहे ऐं हिननि जा जेके चंद शाइरी बि मिले थी असांखे।
उनखां अलावा क़ाज़ी कादन समन जे आख़िरी दौर ऐं उन्हनि जे शुरूआती दौर जो शाइर हो। क़ाज़ी कादन जेको आहे उहो समन जो जेको आहे उन आख़िरी दौर में पैदा थियो, यानी क़ाज़ी कादन जॾहिं पैदा थियो त उनखां हीउ जेको आहे समन जे दौर, हीउ जेको उहो शाइर आहे जंहिं समन जो दौर बि ॾिठो ऐं अरगोननि जो दौर बि ॾिठो। ऐं इन ते पूरो असां जेको आहे लेक्चर मां ठाहींदसि इंशाल्लाह। ऐं नेक्स्ट वीडियो जेका हूंदी उहा क़ाज़ी कादन ते हूंदी, पूरो हुन ते तफ़सील सां मां सम्झाईंदसि तव्हांखे त उन जेको आहे कीअं ॿई दौर ॾिठा हुअसि। उनखां अलावा जेको आहे हिन दौर जी अदबी ॿोली सिंधी हुई ऐं दफ़्तरी ॿोली यानी जेका आहे सरकारी ॿोली हुई उहा फ़ारसी हुई, छाकाणि जेको आहे सिंधी अञा ताईं जेका आहे हिन समन जे दौर में बि दफ़्तरी ॿोली हासिलु न करे सघी हुई, जॾहिं त अदब में जेको आहे तमामु घणो सिंधी ॿोली में कमु शुरू थी चुको हो। मज़हबी शाइरी गनाननि जी सूरत में तमामु घणी तरक़ी कई। असां पढ़ियो हो त अॻे लेक्चर में गनान जेका शाइरी जी शुरूआति थी उहा सूमरनि जे दौर में थी, जॾहिं त गनान जेका सिनफ़ आहे उहा मज़हबी शाइरी आहे। ऐं समन जे दौर में वरी हिन में अञा वधीक तरक़ी कई, अञा वधीक पुख़्तगी आई। सिंधी ॿोली समन जे दौर में सिंधी ॿोली सिंध जूं हदूं ओरांगे दूर दराज़ इलाइक़नि ताईं पहुची वई, जहिड़ो की काठियावाड़ थी वियो, लस ॿेलो थी वियो, सिबी थी वियो। मतिलबु त हिन में जेको आहे सिंधी ॿोली तमामु घणी पखिड़िजी वई ऐं जेको आहे न सिंधी ॿोली जूं जेका हदूं तमामु परे परे ताईं पखिड़िजी वियूं। हिते ॾिसो, सिंधी नसर में सलाहियत वधण जे करे नवां किसा राइज थिया ऐं समाजूं महफ़िलूं पिणु थियणु लॻियूं। समाजूं महफ़िलूं यानी हुन में जेको आहे उहे शुरू थी चुकियूं हुयूं समन जे दौर में। हिन दौर में सिंधी ऐं सराइकी जो हिक ॿिए ते तमामु घणो असरु पियो। उहो कीअं पियो त सिंधी ॿोली जेका आहे समन जे दौर में पंहिंजी जेका हद उरांगे परे परे ताईं पखिड़िजी वई। जहिड़ो मूं तव्हांखे ॿुधायो त काठियावाड़ थी वियो, कच्छ थी वियो, गुजरात थी वियो, सिबी थी वियो, लस ॿेलो थी वियो, एसि ताईं जेका आहे सिंधी ॿोली पखिड़िजी वई। ऐं पोइ ज़ाहिर आहे जिथे ॿोली पखिड़िबी आहे त हिक ॿिए जो असरु ॿोलियूं क़बूलु कंदियूं आहिनि। त सिंधी ते बि जेको आहे सराइकी ॿोली जो असरु थियो ऐं क़ाज़ी कादन जा बि जेके आहिनि सराइकी में बैदि मिलनि था। हिन दौर में सिंधी बैत जी फ़नी सिटा में पुख़्तगी आई, यानी अॻे असांखे मिलनि था सिर्फ़ु 2 सिटुनि वारा बैत, पर हाणे हिन में समन जे दौर में छा आहे न फ़क़ति 2 सिटुनि वारा पर 3 ऐं 4 सिटुनि वारा बैत पिणु चया विया। मतिलबु त ओवरऑल जेको आहे हिते जेको समन जो दौर पूरो थिए थो, हिन दौर में असां जेको आहे जाइज़ो वरितो त समन जे दौर कॾहिं शुरू थियो, हुन में कहिड़ियूं कहिड़ियूं जेके किसा ॻाया विया, कहिड़ा कहिड़ा किसा मशहूरु थिया ऐं जेको आहे कहिड़ा कहिड़ा समन जे दौर जा मशहूरु शाइर आहिनि। ऐं ओवरऑल असां हिन जेको आहे लेक्चर में इहो सॼो क्लियर कयो। ऐं इन खां पोइ जेको आहे समन जो जेको हुकूमत ख़तमु थिए थी ऐं इन खां पोइ अचनि था अरगोन ऐं तरखान जी हुकूमत सिंध ते कीअं हुई, उन्हनि जेको आहे सिंध सां कहिड़ी हालति कई, ऐं इंशाअल्लाह उहो अचूं था नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा। मुंहिंजो पढ़ाइण जो तरीक़ो उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु सम्झ में ईंदो हूंदो। सम्झ में ईंदो हुजे त ज़रूरु वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा। तमामु घणी महिरबानी तव्हांजी।